नाज़रीन, अॻूणे सूबाई वज़ीर बारी पिताफ़ी पारां ॾहकी जे शागिर्द खे चमाट हणण ख़िलाफ़ घोटकी जा वकील सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि। वकीलनि अदालती कार्रवाई जो बाइकॉट कंदे बारी पिताफ़ी खां माफ़ी वठण जो मुतालबो कयो आहे। तफ़सील रहियो आहे एहसान कलवर। जी एहसान, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, देरकी में अॻूणे सूबाई वज़ीर अब्दुल बारी खान पिताफ़ी पारां शागिर्द के चमाट हणाइण वारे अमल खिलाफ़ घोटकी डिस्ट्रिक्ट बार पारां वकीलनि अदालती कार्रवाई जो बाइकाट करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो। वकीलनि पारां डिस्ट्रिक्ट बार के सदर शाहनवाज़ वकील, एडवोकेट अब्दुल रज़ाक मार, लाल बख्श घोटो ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे इहो चयो आहे त अब्दुल बारी खान पिताफ़ी जेको शागिर्द के एहतजाज दौरान चमाट आहे, इहो जेको अमल कयो आहे उहो ग़लति अमल आहे। जेकॾहिं फौरी तौर ते अब्दुल बारी पिताफ़ी उन शागिर्द खां माफ़ी नथो वठे त उन खिलाफ़ अदालती कार्रवाई जो बाइकाट करण सां गॾोगॾु सख़्त एहतजाजी तारीख़ हलाई वेंदी। जी एहसान, अवां जी महिरबानी।